मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। फरमाई साईं हथ में कड़ो पाइण कीअं आहे, बाज़ मुस्लमान हथ में कड़ो पाईंदा आहिनि, हे सभु जाहिल माण्हुनि जो कमु आहे। हथ में कड़ो पाइण कंहिं मुस्लमान जो कमु थोरी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में हिकिड़ो शख़्स कड़ो पातो हथ में सोनारी कलर जो पातो हुयो। अलाह जे नबी हुनखे ॾिसी करे अलाह जे नबी इंतिहाई हुनजे मथां अलाह जे नबी नाराज़ थिया। अलाह जे नबी फरमाया हे छा तूं पातो आहे? चयो या रसूल अल्लाह, हे कंगण जेको आहे न, हे कंगण हे मां कड़ो पातल आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हिनखे लाहे छॾियो। पोइ इन खां बाद में हुन बंदे पंहिंजे हथ खां कड़ो लथो आहे। हे असांजे चङा भला हे साईं मलंग बलंग हे हथ में कड़ो बड़ो पाईंदा आहिनि, मलंग बलंग हथ में कड़ो, अहिड़ी तरह धाॻो। मूंखे हैरानगी लॻंदी आहे अलाए किथे असांजी क़ौम पहुची चुकी आहे, अलाए किथे दावाऊं अहिड़ियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं सफ़ा टाप जूं सफ़ा। तव्हां मुला जेको आहे बिल्कुलु हज़रत अली साईं खे न मञींदा आहियो, ॻाल्हि अहिड़ी उछलींदा ॼण हक़ीक़त में साईं सॼो दीन को इन वटि आहे। ऐं जेकॾहिं पुछा कई वञे कलमे जी, जेके हथ में कड़ा पाईंदा आहिनि, जेकॾहिं हिन खां तव्हां कलमो पुछा कयो, कलमो सिधो उनखे न ईंदो, कलमो बिल्कुलु सिधो न ईंदो। त हे कड़ा पाइण हे जहालत आहे, हे मुस्लमान जो बिल्कुलु बि कमु न आहे। अहिड़ी तरह हिन कड़नि सां गॾो गॾु हथनि में कारा धागा ॿधणु, छाजे खां ॿधा वेंदा आहिनि? हाणे बाज़ माण्हू इन करे साईं हे जो कारो जेको धागो ॿधल आहे न, हे मूंखे मुसीबत खां बचाईंदो, हे मुसीबत खां बचाईंदो। हे कहिड़ी मुस्लमान जी खोपड़ी आहे? हे मुस्लमान जो तुंहिंजो यकीन त अलाह जी ज़ात जे मथां हुयो। तूं चवें थो त मां मुस्लमान आहियां, यानी इन ॻाल्हि जो दलील ॾिए थो त मां इन ॻाल्हि ते ईमान थो आणियां त मुंहिंजो नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अलाह आहे। हे साईं धागो लाईंदो, हिन खां बाद में मथां को डैमेज अचे, मथां को नुक़सानु अचे। ऐं अहिड़ी तरह बाज़ माण्हू तव्हां ॿिए बि ॾिठा हूंदा, हे जेके घोड़े जे पेर जो हेठां छा लॻल हूंदो आहे, हे साईं नाल हे दुकान ते लॻाए छॾींदा, दुकान ते घोड़े जो नाल हणंदा, छाजे करे? चए साईं नज़र न लॻंदी। घोड़े जो नाल दुकान ते लॻाईंदा, नज़र न लॻंदी। अगरि मां हिनखे लाहे छॾियो, चए दुकान में बरकत ई न पवंदी, दुकान में बरकत न पवंदी। पोइ हिंदू त भलो कमु कंदा आहिनि तव्हां खां। जेकॾहिं कोई मुस्लमान घोड़े जो नाल दुकान ते हणे थो न, पोइ हिंदू हिन खां भलो कमु कंदा आहिनि। हिंदू कम से कम अहिड़ी हिकिड़ी शइ हणी छॾींदा आहिनि जंहिंखे मुस्लमान खाईंदो आहे। हिंदू लीमो हणंदा आहिनि, इन घोड़े जे नाल खां पोइ लीमो त बहितर आहे न। हालांकि इंतिहाई उन्हनि जो बि ज़हन जेको आहे न ग़लति आहे, हे लीमो लॻाइण बि इंतिहाई ग़लति आहे। उनजो शिरक, ॾिसो हिंदू थियो त माना शिरक न, ॿियो छा? हिंदू थियो त माना कुफुर न। मुस्लमान जो कीधो हे नाल हणंदो ज़बरदस्त बरकत पवंदी। हिंदू छा चवंदो आहे? लीमो हिन जॻह ते हणी छॾियुसि, दुकान में बरकत पवंदी। मुस्लमानो तौबा कयो, तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो। ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे, ईमान ज़ाया थियण जी निशानी आहे। तव्हांखे ख़बर बि नथी पवे, ख़बर बि नथी पवे। एतिरा डैमेज, एतिरा फॉल्ट असां मुस्लमान में लॻल पिया आहिनि। दुकाननि खां बाद में वरी घरनि ते बि लॻल आहे, घरनि ते बि इहो लॻल आहे। इहो कारो नाल, इहो घोड़े जे पेर खां निकितल आहे। इन खां अलावा इंतिहाई ॿिया बि जेको आहे ख़ुराफ़ात शिरक वारा कम आहिनि। मुस्लमाननि खे कंहिं क़िस्म जी ख़बर न। असां ॿुधायूं, चए तव्हां मुला आहियो, असां ॿुधायूं न, चए तव्हां मुला यार, तव्हांजी खोपड़ी जेको कमु करे ई नथी। असांजी खोपड़ी कमु नथी करे, बाक़ी तव्हांजी खोपड़ी जेको न ख़ानदानी क़िस्म जी कमु करे थी। इस्तग़फ़ार कयो, हे हिकिड़ी तमामु वॾी जहालत आहे।